नाज़रीन, खबरन जो सिलसिलो जारी है। बुलेटिन में अवां खे एक अहम खबर बुधाईंदा हलूं त सुप्रीम कोर्ट खानगी स्कूलन जी फीस में 2017 खां पोइ थियल इजाफे के कालअदम करार ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट खानगी स्कूलन तरफां शागिर्दनि खां इजाफी फीस वठण लाइ दाख़िल दरख़्वास्तुनि ते केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट खानगी स्कूलन जी फीस में 2017 खां पोइ थियल इजाफे के कालअदम करार ॾींदे खानगी स्कूलन खे कानून मूजिब फीस जो ॿीहर तयन करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत पारां खानगी स्कूलन जूं फीसूं जनवरी 2017 जी तारीख़ ताईं मंजमद करण जो पिणु हुकुम ॾिनो वियो आहे। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त खानगी स्कूलन 2017 खां कानून जे उबतड़ फीसुनि में तमामु घणो इज़ाफ़ो कयो। हाणे फीस ओगाइण जी निगरानी लाॻापियल रेगुलेटरी अथॉरिटी कंदी। अदालती फ़ैसिले में इहो बि चयो वियो आहे त खानगी स्कूलन तरफ़ां रेगुलेटरी अथॉरिटी खां मंज़ूर थियल फीस ओगाड़ी वेंदी। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॿुधाईंदा हलूं त सुप्रीम कोर्ट खानगी स्कूलन जी फीस में 2017 खां पोइ थियल इज़ाफ़े खे कालअदम करार ॾेई छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट खानगी स्कूलन तरफ़ां शागिर्दनि खां इज़ाफ़ी फीस वठण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट खानगी स्कूलन जी फीस में 2017 खां पोइ थियल इज़ाफ़े खे कालअदम करार ॾींदे खानगी स्कूलन खे कानून मूजिब फीस जो ॿीहर तयन करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां खानगी स्कूलन जूं फीसूं जनवरी 2017 जी तारीख़ ताईं मंजमद करण जो पिणु हुकुम ॾिनो वियो आहे। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त खानगी स्कूलन में 2017 खां कानून जे उबतड़ फीसुनि में तमामु घणो इज़ाफ़ो कयो वियो। हाणे फीस ओगाइण जी निगरानी लाॻापियल रेगुलेटरी अथॉरिटी कंदी। अदालती फ़ैसिले में इहो बि चयो वियो आहे त खानगी स्कूलन तरफ़ां रेगुलेटरी अथॉरिटी खां मंज़ूर थियल फीस ओगाड़ी वेंदी।